द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि मदार, मूल, बुनियाद, सेकणु, उस में वेहणु या गरम करणु, पिंडी, छॿो, खारी, छली या टोकरी, चोली या झालर वारी चोली, गंदो, हरामजादो या टीपो। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर सिंधियुनि जी नुख पुरखनि जे मूल रिहाइशी हंध ते मदार रखण वारी सुञाणप आहे। अॼुकल्ह त अधु पका पराठा बि मिलनि था, बसि सेकियो, गरम कयो ऐं खाओ। भाॼी विकण वारा अॼु बि भाॼियूं सजाए रखण लाइ खारियूं ऐं टोकरियूं कमु आणनि था। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पोइ तूं कोसे हेठां छातीअ ते जेको कपिड़ो पाइनि थियूं उनखे चोली चइबो आहे। कंहिंखे बि हरामजादो चवण जो मतिलबु ई गंदो अखर उचारणु आहे। सिंधियत सुहिणी रहे।